उडेरोलाल विलेज पुलिस जे ॿिनि धारदार कार्रवाइयुनि में 2 ॼणा गिरफ़्तार। एक ॼणे वटां कचो शराब हथ, ॿिए वटां सफ़ीना माओ गुटको वॾे मुक़दार में हथ आयो, जॾहिं त ॿिन्हिनि ते धाराधार केस दाख़िल कयो वियो। उडेरोलाल विलेज पुलिस जे SI रमज़ान ख़ासकेली जी अॻुवाणी में चेकिंग दौरान शहर जे चौक ते नाले साईं बख़्श माछी के चेकिंग करण ते संदसि सामान मां 10 बोतलूं कचे शराब जो हथ करे मथसि। उडेरोलाल विलेज थाने ते केस दाख़िल करे खेसि चालान करे छॾियो। ॿिए तरफ़ उडेरोलाल विलेज थाने जे SI मोहम्मद मुग़ल जो ॻोठु ओठो मड़ी में हिक केबिन ते छापो हणी जवाबदार शहज़ाद अली आड़ाई खे गिरफ़्तार करे 110 सफ़ीना 40 अदद मावा गुटका हथ करे केस दाख़िल करे खेसि चालान करे छॾियो। रिपोर्ट अब्बास समू, शाइन न्यूज़, मटियारी।